अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। हाणे ही सुर आहे सोणी जो शाह अब्दुल लतीफ़ इटाई रहमतुल्लाह अलैह जो। ऐं हिन में हाणे कखनि जी ॻाल्हि आहे जेके कीअं या त पाण बि ॿुधंदा या त चाढ़ींदा। त ॾिसो हुनजी ॻाल्हि थो करे साईं पंहिंजो दास्तान जी ॾहूं आहे। फरमाए थो ॿुॾंदे ॿूड़नि खे के हाथिक हथ विझनि। बसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि खे केॾी लॼ आहे। जेकी कंधीअ कनि जेकी माना या त हीअं कनि या त हीअं कनि, यानी जेकॾहिं नथा करे सघनि कंधीअ ते त पोइ वरी हीअं कंदा। जेकी कंधीअ कनि नात साणुनि वञनि सीर में। ॿिनि वञा हिकिड़ो तरीक़ो अथनि, या त कंधीअ कंदा तव्हांखे या पाण बि हलिया वेंदा तव्हां गॾु। पर कखनि जी तारीफ़ आहे, इंसान जी न आहे, इंसान जी कखु वीचारो कख खां बेकार आहे। ॿुॾंदे ॿूड़नि खे के आतिक हथ आतिक सम्झू जेके वॾा तबीब हकीम हुजनि हिकमत वारा। ॿुॾंदे ॿूड़नि खे के आतिक हथ विझनि। पसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि। हे कखनि जी तारीफ़ आहे, कखनि जी सारा आहे। जेकी कंधीअ कनि या त कंधीअ कंदा या नात साणुनि वञनि सीर में। ॿुधंदड़ सां गॾु हलिया वेंदा पाण बि। हाणे या त थी ॻाल्हि ई आहे। हाणे साईं ॾिनो आहे बैत पंहिंजो पंहिंजे हुनजा डॉक्टर अब्दुल गफ़ार साहिबु सुमरे मौसमी जो शेर। मर्द ग़रक़ी गाश्ते जवानी मीखुनाद। जेको ॿुधंदड़ माण्हू आहे सो कोशिशि करे थो, मतिलबु त जेको साईं कोशिशि जी ॻाल्हि हिते बि आहे। हाथिक हथ थो हुजनि कोशिशि कंदो ज़रूरु। दसरो दर गियोही मीज़नद। हथ थो हणे ॿूड़े खे गियाह खे गाह खे। दसरो दर गियो दर हर गियोही मीज़। जेको बि भले सभरो हुजे अभरो हुजे ताक़त वारो हुजे, पर मिड़ई हथु हणंदो कंहिं न कंहिं ॿूड़े में पइजी वेंदो, पइजी वियो त दसरो दर हर गियोही मीज़नद तो ख़ुदामी दस्तगीरत दर ख़तर। दस्त पाई मीज़नद अज़ बीम सर। हाणे या थी ॻाल्हि हिते। कची कानी का ॿुधा कढे ॿार माना सीर जेका दरिया जी थींदी आहे उहा ॿार चइबो हुनखे। कची कानी का ॿुधा कढे ॿार मां। लंघाए लतीफ़ चए या धुरियां करे दाह। धुरियां करे शुरू खे चवंदी बाबा मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, तूं पाण संभाल। कची कानी का ॿुधा कढे ॿार मां। लंघाए लतीफ़ चए या धुरियां करे दाह। कखनि जी कुमा हक़ूं कुमा हक़ हू हुन कम जेको हुनजो हक़ु आहे, यानी जेको करे सघे थी इस्तात जेका रखे थी। कखनि जी कुमा हक़ूं आहे ॻाल्हि अॻां अॻरी आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। या ॿुॾंदनि ॾियनि ॿाह या ॿुॾनि खे मदद कंदा। ॿाह ॾियणु माना मदद करणु। ॿाह जूं मानाऊं घणियूं आहिनि की ॿाह जी टूंट वारी ॿाह आहे, ॿाह माना रिश्तो आहे, ॿाह माना पंहिंजो छोकिरी जेका वठिबी मङणो कबो निकाह में वठिबो आहे ॿाह थींदी। ऐं ॿाह माना मदद आहे हिते, मदद हम दस्त पाह। ॿुॾंदनि या ॿुॾंदनि ॾियनि ॿाह नात साणुनि वञनि सीर में। हाणे इहा थी ॻाल्हि हिते। हिन खां पोइ बैत थो अचे ॿियो। टियों बैत। जाकी कंधीअ खां ताणे ॿधिज तु रहो।
हथ पिरियां जे हथ में ॿिए खे ॾिजमबा संदीअ कपर दां कितो कने न सुई कपर जी दां कपर आहे कबर उन जी दां बि अचे तो का ॿुधी ॿोड़ा ता का ॿुधी तो या ॿियनि हंधनि ते ईअं कपर संदी कपर दां कितो कनी के तो सुनी कने न सुई कननि सां न ॿुधी अथई छा उहा दांह जेका कपर जी आहे हवाना माना हलण जा सांभा हवाना हुलनि कपर कारूं बार जा लहरियूं लुड़ लतीफ़ चए भेले ते भुलनि कचो जन कुल्हनि आगा माना आगा यानी साईं मुंहिंजा सचा अलाह साईं सुभाणे कचो जन कुल्हनि आगातनि ओ हीअं ओ बायो माना बचायो अलाह बचायो अलाह बायो अलाह हुनखे पार कयो हुनखे फलाह हासिलु कई थी वरी ओ बायो माण्हू जो नालो अलाह बायो पंजूं बैत आहीं हित उमाण ॿध तु रहो तार जो लहरियुनि लख लतीफ़ चए झलिया जुंग जुआण उनी कुन अगथिया आॾी पाए आण जी पिया मोहे मेहरान मोहे पिया माना कन्फ्रंटेशन जंहिंजी थी मुक़ाबिलो थियो मुंहं में अची विया मेहरान जे सीर में चढ़ी विया जी पिया मोहे मेहरान तन ॿांधियुनि ॿेठ न उजहे अलाह साईं पनाह में रखे पंहिंजे हाणे पचे अॻिते बैत थो फरमाए 6 नंबर बैत कचो खां कुंभार ओगी माना बेवकूफ़ गहेली जंहिंखे सम्झ न हुजे बोझ कचो खां कुंभार ओगी खणियो उथिए ख़बर ई तोखे कान पई त कचो आहे घणो कचो खां कुंभार ओगी खणियो उथिए किथो कनी न सुई अल्लाह सल्लल्लाहु कितो कनी न सुई भेले ते भुलकार सहारो जेको आहे सो ग़लति यानी अपीयरेंस ऐं रियलिटी में फ़र्क़ु आहे जेको ॾिसण में अचे थो सो त हीउ ॾिसण में अचे थो त सच आहे पर सच न आहे उहो कूड़ आहे धोखो आहे दजल आहे दजाल जो नमूनो आहे जीअं हींअर ट्रम्प जो जेको कोरोना वायरस पियो हले ख़बर ई न आहे सचो आहे कूड़ो आहे लोड़ा कितो कनी न सुई भेले ते भुलकार लोड़िया लख लतीफ़ चए कोड़िए कारूं भार कोड़िए माना कोड़िए कारूं भार यानी जेको पाणी जो जेको कारूं भार जेको ककरनि जी कारूं भार थींदी आहे कारा थींदा आहिनि ककर पर जेको दरिया जी सीर जेका कारूं भार वांगुरु न उकारिये आधार आंखे वारियूं कचे दिलनि वारनि खे उकारे पार कयो आंखे वारियूं 7 नंबर बैत कची साण कहे पको पुछे न सुहिणी अल्लाह सल्लल्लाहु कचे साण कहे कचे साण हली थी हले कचो पको कर गले खे कचे साण कहे हली थी हले मतिलबु काहे पई कचे सां पको पुछे न सुहिणी लंघियो लुड़ लतीफ़ चए वछारनि वही सा कीअं नींहुं नही जंहिंखे नींहं न धो खणी न धो नींहं जंहिंखे न धो छा हुन मज़ा कीअं बचे 8 बैत थो अचे उनी में ओ हरी कही कचे साण सुपक जो सैयद चए पुछे न परियाण जनी पासे पाण से अवतड़ाई उखतियूं
पाण जंहिंखे हुजे यानी पाण खे सम्झे यानी ईगोटिज़म जेके हुजे छा चइबो पंहिंजो इक़बाल वारो जेको ख़ुदि ई को कर बुलंद इतना सुपो पाण आहे जे आलम आऊं साण भरियो थो भाण करे त भरियो थो भेर करे त जनी पासे पंजनि पासे कयो पाण खे से अवतड़ाई उखतियूं अवतड़ जेको सुतड़ न हुजे सुठो तड़ ऐं अवतड़ माना ख़राबु तड़ उतां ई उहे बची वियूं उखतियूं उतां बि निकिरी वियूं पार थी वियूं जनी पासे कयो पंहिंजे पाण खे यानी पंहिंजी ख़ुदीअ खे हथ खे वॾाईअ खे परे कयऊं से ख़राबु तड़ मज़ा बि यानी ख़राबु माहौल सिचुएशन मज़ा बि निकिरी वियूं पार फलाह पातऊं हाणे अचे थो नओं बैत अंग पुसी रंग कयो कोजो दौर दिले बर ॿेली न थियो कचो मंझ किले तरां थी तार घणूं तुंहिंजे बहर बिले मेहारो में मिले मेहारो में माना मुंहिंजो मेहारो में मिले आया जंहिंजे आसरे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद मुबारक वसल्लम हाणे अचे थो ॾहों बैत चए थो बायो न भेलो मूंखे धाध उतारियो रंग आंखे मथे उसरी रूह ॾिनो रेलो रीचक पइजी वियो रूह खे हुनजे पोयां लॻी पियसि तेलाही वेलो पियो में वाहुड़ विच में वेलो माना वक़्तु पइजी वियो वेलो पइजी वियो बुक जो वेलो चइबो आहे वेलो पइजी वियो वक़्तु पंहिंजी ॾुखियो वक़्तु अची वियो मूंखे हुन खां पोइ फरमाए थो कन्या जे कुलाल से पसी ख़ाल ख़ुशि थी कढिया जे कुलाल कढिया चिट जेके हुआ से पसी ख़ाल ख़ुशि थी पाणीअ चिट पुसाया जली नंढा धमाल पाणी में जॾहिं पिया त चिट बि विया त दिलो बि वियो सभु ख़तमु सुपक बाया सुहिणी जो बन जे जमाल आंके जा अहवाल मालूम थिया महिराण में जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो महिराण सीर में पहुतो तंहिं वक़्तु ख़बर पई सचो आंके जी त कचो हो या पको हो दिलो जेको हो जंहिं ते मूं भरोसो कयो आसिरो कयो उहो कहिड़ो हुयो कचो हो की पको हो हाणे इहा ॻाल्हि थी ईअं हाणे हिते चयो कुंभार जी ठाहियल कचनि जे पकनि थावनि जी सुञाणप में ऐं रंगनि रंग चिट माना धोखो जेको ॾिसणु ज़ाहिर जेको अपीयरेंस जेको आहे पोइ अपीयरेंस वरी कहिड़े बि नमूने जो रंगनि जो हुजे की कंहिं ॿियनि जो बाबति रूमी मसनी में हीअं चयो आहे चुन सफ़ालिन कूज़े हौरो मी हज़ी मी खरी माना ख़रीदी इम्तिहानी मी खुनी ऐं मुश्तरी می زنی دستی بران کوزه چرا تا شناسی از تنین اشکسته را بانگ اشکسته دیگر گون می شود بانگ چاوش شست پیشش می رود इहो एक्चुअली वॾो बैत आहे मथां खां शुरू थो अचे जेको मूं हिते लिखियो आहे पोइ गोफ़्त यज़दन मर नबीरो दर मसाक अलाह ताला चयो पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे मेराज ज़माने में याक निशानी सहल मर अहले निफ़ाक़ जेके वारा आहिनि निफ़ाक़ वारा यानी मुनाफ़िक़ जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी निशानी अथई गर मुनाफ़िक़ ज़ुफ़्त बाशिद मोग़्ज़ो हू हौल वाशनासी मर उरा दर लहन कौल जो कौल जी लहन में उनखे सुञाणी थो हिन जो मज़मून जेको आहे सो लहन कौल सां वास्तो रखे थो यानी उनखे सीमा यारफ़ून हम बि सीमा हम बिलहनिल कौल जो क़ुर शरीफ़ में आहे उनजी माना में आहे रंगनि चिटनि जी ॻाल्हि हिन बैत में घटि आहे पर भॻल ऐं सॼे जी ॻाल्हि आहे यानी दिलि भॻल हुजे की टुटल हुजे दिलि भॻल सां वञिबो त पोइ ईअं कमु थींदो ख़राबु
ऐं जेकॾहिं सॼी दिलि सां हलबो त पोइ कमु भलो थींदो। सो हाणे इहा ॻाल्हि हिते साईं फरमाए थो बाग़ में आयद खे नुक़्स पेशश कुनद हमचू मुसव्विर फ़ैल तसरीफ़श कुनद। पोइ थो चए चुन चुन हिदायत इम्तिहान रूई नमूद यादम आमद क़िस्सा यादम आमद जॾहिं चूं हदीस इम्तिहान रूई नमूद यादम आमद क़िस्सा हारूत हारूत जो किसो ज़ूद यादि आयो मूंखे। चुन हदीस इम्तिहान रूई नमूद यादम आमद क़िस्सा हारूत ज़ूद। हाणे इहो थियो बैत हिन मंझि जेको पंहिंजे मुस्नवी मंझि आहे। हाणे हिते असीं वक़फ़ो कयूं था इंशा अल्लाह आमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदिना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम।